नसीर साहब, अॼु सिंध जे वॾे वज़ीर जी स्पीच अवां बि असेंबली जे फ्लोर ते ॿुधी हूंदी। 800 मीटर जो ज़िक्र थिए पियो त उहो मॉडल ठहियो आहे, सीड़पकारनि खे ॾेखारियो पियो वञे। हिकिड़े पासे त CCI में जेको आहे सो मामिलो चैलेंज सिंध हुकूमत कयो आहे, पर छा वफ़ाक़ जो इहो कंडेक्ट त कंहिं सूबे जी मर्ज़ी खां सवाइ उतां जे जेके दरिया धणी आहिनि उन्हनि जी मर्ज़ी खां सवाइ हुननि ॿुधायो बि न आहे ऐं पोयां कमु शुरू थी वियो आहे, छा हिकु इहो मुमकिन आहे या वरी अवां सम्झो पिया त इहो जेको पंजाब हुकूमत जो तर्ज़ अमल आहे या जेको वफ़ाक़ उन्हनि खे जंहिं हवाले सां सपोर्ट करे पियो, इहो तर्ज़ अमल दुरुस्त आहे? कल ही पाण वेठासीं प्रोग्राम में त इरफान साहब हिकिड़ो जुमिलो चयो, जेको मशहूर जुमिलो आहे, पैसे जो मस्ती आहे, सो हिननि खे ताक़त जो मस्ती आहे पंजाब खे, ऐं उहो मुल्क जे क़याम खां वठी आहे, बल्कि उन खां पहिरियां खां बि वठी ज़ाहिर आहे हू सिधी अणसिधी रीति हिन मुल्क में इक़्तिदार धणी गणत उहे ई रहिया आहिनि हर दौर में। ऐं पाण सभिनी ॾिठोसीं त मुराद अली शाह साहब सुठी ॻाल्हि आहे, अॼु असेंबली जे फ्लोर ते मञियो आहे इहो पायलट प्रोजेक्ट आहे या जेको बि आहे। भई 15 फरवरी पाण सभिनी खे यादि आहे, अख़बारूं तव्हां ॾिसी वठो त मरियम नवाज़ साहिबा जो वई हुई उते इफ़्तिताह करणु, ऐं आर्मी चीफ साहब हुन सां गॾु हुआ, त इफ़्तिताह नेठ छाजो थियो हो? उहो इफ़्तिताह इन्ही प्रोजेक्ट जो थियो हो, ऐं इन्ही समूरे प्रोजेक्ट खे जेको आहे सो पाणी ॾियण जे हवाले सां इहे केनाल निकिरनि पिया था। सो कुझु रिसर्च इन ते असां बि कई आहे। शुरूआती तौर ते जंहिंखे पायलट प्रोजेक्ट चवनि पिया था, उनमें 2.5 लख एकड़ जेका ज़मीन आहे उहा मुख़्तलिफ़ जेके सरमाएदार सीड़पकार आहिनि, सरमाएदार आहिनि, उन्हनि खे उहा ॾिनी वई आहे। मरोट वारो जेको इलाइक़ो आहे उते, ऐं उन समूरे इलाइक़े खे आबाद करण जे लाइ मुख़्तलिफ़ जेके आहिनि उते मनसूबा शुरू कया विया आहिनि। उते जन आबादगारनि या सीड़पकार असीं चऊं, आबादगार त न आहिनि, वॾा वॾा सेठिया आहिनि, उन्हनि खां उते सीड़पकारी कराई वई आहे SIFC जे प्लेटफॉर्म तां। मतिलबु ताक़तवर इदारनि, मुल्क जा जेके बि सरमाएदार आहिनि, उन्हनि खे इहो चयो आहे त इते अव्हांखे एनी हाउ पंहिंजो पैसो लॻाइणो आहे। पोइ उन तहत ताक़तवर इदारे जे चवण ते कंहिं सीड़पकार सरमाएदार ज़ाहिर ख़ुशी सां कंहिं बि रेगिस्तान में ज़मीन कोन वरिती हूंदी, पर ज़ाहिर हुन खां वठराई वई आहे। पाण सभिनी खे ख़बर आहे त सरमाएदारनि खां पैसो कीअं कढायो वेंदो आहे। जॾहिं 2014 में ख़ान साहब मार्च पे कयो त कंहिंजी ज़िम्मेवारी लॉजिस्टिक जी सपोर्ट ॾियण जी, नेरानो जेको नेराने हाणे मानी आहे जेका सुबुह जो नाश्तो उहो केरु कंदो, मंझंदि जी मानी केरु ॾींदो, सो इहे इंस्ट्रक्शन जितां ईंदियूं आहिनि, पोइ ज़ाहिर आहे सीड़पकार भरे पैसा जेके आहिनि उते जमा कंदा आहिनि। सो ईअं ई जंहिंखे पायलट प्रोजेक्ट चवनि पिया, 2.5 लख एकड़ जेका ज़मीन आहे, मुख़्तलिफ़ वॾा जेके सरमाएदार आहिनि उन्हनि खे उते ॾिनी वई आहे। घटि में घटि जेकॾहिं कंहिं बि सीड़पकार उते ज़मीन वरिती आहे उहा आहे तक़रीबन 1000 एकड़नि ताईं, बाक़ी न त 5000 एकड़नि ताईं जा उन्हनि खे मुख़्तलिफ़ यूनिट ठाहे ॾिना विया आहिनि। ऐं उते घणे भाङे जेको आहे सो पोखी बि कई वई आहे। इहो ॾेखारियो पियो वञे उन्हनि सीड़पकारनि खे बि ऐं दुनिया खे बि जन सां ई कमिटमेंट करे चुका आहिनि, ख़ासि तौर ते जेके ख़लीजी मुल्क आहिनि, मस्कत आहे, UAE आहे, सऊदी अरब आहे, सऊदी उन सां गॾोगॾु चीन आहे, दुबई आहे, करे अवां SIFC जे प्लेटफॉर्म तां असां वटि सीड़पकारी कयो। पैमाने ते शुरू थी चुको आहे। 2.5 लख एकड़ ज़मीन का घटि कोन्हे। ऐं वटि आहिनि त पहिरें मरहले में ज़ाहिर अञा उहो केनाल त ठहिया कोन्हनि, जो केनालनि जो पहुचे।